अदा सिंधी जेकॾहिं मां पढ़ियल हुआ न पिछे वल देखे मेरे कम जिंदगी दा किरदार ते को मैं ठा दिखलाया पर थी पिसे निभा गए नंढे ला किताबें दी जगह ते वल कबूतर पे धारन से हुन वदे थुका जलेंदे पर अदा ई विच असादा भी दो कोना तह दौर विच स्कूल दे मास्टर भी एड़े हुंदे न जड़े इजराइल दे माइट देखण नाल ही शागिर्द अध साध उथई निकल वेंदा या तो यो पढ़ेंदे घटन पादर घणे मरने सो बेदी असा के न पढ़से। हाँ अदा सही कयो ने हाँ पढ़े भी खुशी हूंदो तो मुंहिंजो पुटु माल पियो चारे अदा तुंहिंजी ग़लती तस्लीम कर मास्तर सभिनी खे अहिड़ा ई मिलिया असांखे वरी कहिड़ियूं हरीम शाह जहिड़ियूं मास्तराणियूं मिलियूं इहो साॻियो ई मॉडल हर हंधो ॿी ॻाल्हि त किरदारु ठाहिण लाइ तालीम जी न बल्कि नियत जी ज़रूरत हूंदी आहे इंसान जा अमल उन जी ज़िंदगी जे किरदार खे ठाहिनि था ज़रूरी नाहे त सुठा अमल उहो ई करे जंहिं वटि का डिग्री हुजे ॾिठो वञे त असां वटि तालीम याफ़्ता माण्हुनि खां वधीक सुठा किरदार अणपढ़ियल माण्हुनि जा रहिया आहिनि अॼु बि समाज लाइ अणपढ़ियल माण्हू इन करे सही आहिनि छो त हू जदीद दौर जे हराम पाइनि खां वाक़िफ़ ई न आहिनि मेह बकरी जी चोरी समाज ते एतिरो असरअंदाज़ नाहे थींदी जेतिरो सरकारी ऑफिसनि में थींदड़ ऑफिसरनि जी चोरी थींदी आहे। पिछे माना तेकुनो मां सही आहे न अदा हर उहो शख़्स जेको समाज लाइ बहितरी जो सबबु बणिबो आहे उहो क़ौम लाइ अहम आहे इन सां को बि फ़र्क़ु कोन थो पवे त हू तालीम याफ़्ता आहे या अणपढ़ियल हिते त धाड़ेलनि बि पंहिंजे किरदार खे मञरायो आहे पर हू चांडियो जंहिंजो सभ खां वॾो मिसाल आहे हिकु धाड़ेल जी इज़त कानून जी नज़र में कहिड़ी आहे इहो त हर को ॼाणे थो तंहिं हूंदे बि असांजे समाज अहिड़े किरदार खे उहा इज़त ॾिनी जंहिंजी तारीख़ अॼु बि वाज़े आहे सिंध में धाड़ेली किरदार में इज़त ऐं शोहरत हासिल कंदड़ किरदार सिर्फ़ परू चांडियो जो नाहे बल्कि अहिड़ा ॿिया बि केतिरा ई किरदार आहिनि जिन पंहिंजे दौर में हिकु नई तारीख़ रक़म कई आहे अहिड़नि किरदारनि में मुराद अली मीर जत जो नालो सरे फ़हरिस्त आहे पर सितम ज़रीफ़ी चऊं या बदकिस्मती जो असांजी क़ौम अहिड़नि किरदारनि खां बेख़बर आहे हीअ ॻाल्हि बि ज़हन में रखो त धाड़ेल लफ़्ज़ वॾेरनि जो ॾिनल आहे ग़रीबनि लाइ अहिड़ो किरदार रखंदड़ माण्हू हिकु बाग़ी या इनकलाबी हूंदो आहे अॼु कश्मीर वारी साइड में जेके धाड़ेल रहनि था उहे हरगिज़ धाड़ेल अहिड़ा नथा थी सघनि जिन जे नालनि सां वॾेरनि जा वजूद ॾकंदा हुआ ऐं ग़रीबनि जा घर आबाद थींदा हुआ। अला वाला ये मुराद अली मीर जत वाले के किता अदा हिन उहो कयो जेको करण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं संदसि मुड़ुस आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करण लाइ जेल वेंदी हुई त जेल इंतज़ामिया उन लाइ बि जेल जो मेन गेट न खोलींदी हुई इहो वाहिद मुराद अली मीर जत हो जंहिं मथां 250 क्रिमिनल केसिस हुअण बावजूद बि जेल जो मेन गेट खोलियो वेंदो हो। मुराद अली मीर जत जे किरदार जी तमामु दिलचस्प कहाणी आहे जंहिं मां असांखे बहादुरी ऐं सचाई जो हिकु मिसाल मिले थो। अफ़सोस आहे त असां वटि अहिड़ो को इदारो सोशल मीडिया ते अहिड़ो को प्लेटफॉर्म कोन्हे जेको सिंध जे अहिड़नि किरदारनि खे क़ौम जे साम्हूं ज़ाहिर करे सघे जीअं असांजी क़ौम खे ख़बर पइजी सघे त असांजी सचाई ईमानदारी ऐं बहादुरी जो मयार कहिड़ो आहे। असां इन करे पंहिंजी अज़मत खे विञाए छॾियो आहे छो त असां माज़ी जे किरदारनि खे विसारे छॾियो आहे। अॼु असांजे मुर्शिदनि वॾेरनि या सियासतदाननि खे उन्हनि धाड़ेलनि सां भेटियो त हक़ीक़त जी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। मुराद अली मीर जत 1958 में हाला जे सब जेल मां भॼी निकिरण खां 3 साल पोइ 1961 में ॿीहर गिरफ़्तार थियो। उन दौर में सदर अयूब खान सिंध में ॾोहनि ते कंट्रोल करण में ख़ुसूसी दिलचस्पी वठी रहियो हो। जॾहिं मुराद अली मीर जत खे गिरफ़्तार करे जेल आंदो वियो त हिन जेल इंतज़ामिया लाइ वॾा मसइला पैदा करे छॾिया। सभ खां वॾो मसइलो हिन जेल में दाख़िल थियण खां अॻु पैदा कयो। जॾहिं हिन खे मेन गेट वटि आंदो वियो त हिन खां पहिरीं हिकु गॾे गाॾी जेल अंदरि सामान खणी पई वई उन लाइ मेन गेट खोलियो वियो। उन खां पोइ मेन गेट बंदि करे उन जी दरी खोली वई त मुराद अली मीर जत जज़्बाती थी वियो ऐं चवणु लॻो त हिकु गॾे लाइ मेन गेट खोले सघो था त असां इंसाननि लाइ छो न जेकॾहिं पूरो गेट खोलींदा त आऊं अंदरि वेंदसि न त भली गोली हणी मारे मुंहिंजे लाश खे दरी मां अंदरि खणी वञो बाक़ी जेसि ताईं आऊं ज़िंदा आहियां इन दरी मां अंदरि कोन वेंदसि। जेल जूं सीटूं वॼण लॻियूं इंतज़ामिया हरकत में अची वई। उन वक़्तु जेल सुप्रीडेंट नूर इलाही हो जेको इंतहाई सख़्त माण्हू हो। सभु कोशिशनि बावजूद बि मुराद अली मीर जत हार न मञी ऐं आख़िरकार मेन गेट खोले हिन खे अंदरि आंदो वियो। कावड़ मां हिन खे फांसी घाट में बंदि कयो वियो। जॾहिं सुलमाइन ते हिन खे हैदराबाद मां नवाब शाह दादू मातली ऐं ॿियनि शहरनि में पेश कयो वेंदो हो त रेल जो सॼो गाॾो ख़ाली करायो वेंदो हो ऐं हर स्टेशन ते पुलिस जी नफ़री बीहारी वेंदी हुई। कुझु वक़्त खां पोइ सदर अयूब खान हिन खे पंजाब पुलिस जे हवाले करे छॾियो जी पंजाब पुलिस हिन खां ॾोह मञराए। लाहौर जी चूना मंडी सेंट्रल जेल में हिन खे 2.5 महीना रखियो वियो। हर तरह जा टार्चर कया विया। पंजाब पुलिस इहो ई चवंदी रही त हीअ सिंध नहीं पंजाब है ऐं मुराद अली मीर जत इहो ई जवाबु ॾींदो रहियो त लाहौरी गाजर असां वटि गजर हूंदी आहे जंहिंखे असां सिंधी पचाए खाईंदा आहियूं। जॾहिं रिपोर्ट सदर अयूब खान वटि पहुती त ॾोहारी कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु कोन्हे त सदर साहिब पाण जेल जो दौरो कयो। सदर अयूब खान अचण सां चयो त जेकॾहिं पुलिस खां ॻाल्हि चढ़ी वञे त फौज जी कंट्रोल कंदी आहे सो हिन कैदी जो वात बि आऊं थो खोल रहियां। सो मुराद अली मीर जत जी टंग में रसो ॿधी जहाज़ ते उबतो लटकाए सॼे शहर जो चकर लॻाए वापसि जॾहिं ज़मीन ते लाथो वियो त सदर अयूब हिन खां पुछियो त कीअं जत मज़ो आयो। हिन जवाबु ॾिनो त मज़ो तॾहिं अचे हा जॾहिं सिंध मथां चकर हणी अचूं हा छो त मूंखे लाहौर ॾिसण जी का बि ख़्वाहिश कोन्हे। जवाबु ॿुधी सदर अयूब खान हैरत में अची वियो त आख़िर ही आहे कहिड़ी भला। अयूब खान हैरत वारे लहजे में चयो त आऊं सिपाही मां सदर थियो आहियां। पंहिंजे पूरे करियर में मूं कॾहिं बि को जत धाड़ेल न ॾिठो
पोइ तूं कीअं थी आहीं? मुराद अली मीर जत जवाब ॾिनो त मूं बि ज़िंदगी गुज़ारी आहे, हमेशा पठाणनि खे पुठनि ते मिटी खणंदे ॾिठो आहे। पोइ तूं सदर कीअं थी आहीं? जवाब ॿुधी सदर अयूब खान खां खिल निकिरी वई ऐं अयूब खान हिन खे पंहिंजो दोस्त बणाए छॾियो। सदर अयूब खान ऐं मुराद अली मीर जत जी गॾियल तस्वीर अॼु बि लाहौर जी चूनामंडी जेल जी दीवार ते लॻल आहे। 14 साल जेल में गुज़ारण दौरान हिन जी दोस्ती 4 माण्हुनि सां थी। हिकु सदर अयूब खान, ॿियो जेल सुप्रीडेंट नूर इलाही, टियों रसूल बख्श टालपुर ऐं चौथों मिरपुर खास वारो मीर सलेमान टालपुर। 14 साल हिन जेल में गुज़ारिया। हिन जो पसंदीदा कम गरीब कैदियन खे मानी खाराइण ऐं उन्हनि खे वेंजारे नवां कपड़ा पाराइण हो। स्पेशल वार्ड वटि जेका मस्जिद आहे उहा हिन पंहिंजे हथनि सां ठाही हुई। मज़े जी ॻाल्हि त जेल में मस्जिद ठाहिण जी इजाज़त बि न हुई। 14 साल कचो कैदी रहियो, पर हिन VIP कैदियन वारियूं सहूलियतूं हासिल कयूं। जॾहिं हिन खां धाड़ेल थियण मुतालिक़ पुछियो वियो त हिन चयो, एतिरो बि खारो न थियण घुर्जे जो माण्हू दिलियन मां कढी छॾनि, पर एतिरो मिठो बि न थियण घुर्जे जो माण्हू मुफ़्त में खाई वञनि। इज़त सौदो या वापार नाहे जो हिकु छॾे ॿी वठां। नंगनि जी ॻाल्हि हुई, इन करे हथियार खयुमि ऐं इज़त खे ज़िंदगी सम्झियमि। अल्लाह गवाह त मूं ज़िंदगी में बसि उन्हनि माण्हुनि खे फुरियो आहे जिन ग़रीबनि जो हक़ मारे पंहिंजो पेट भरियो आहे। जंहिं घस तां औरत खे लंघंदे ॾिठो, असां पासो करे घसी ॿियो वरितो। अमीरनि जो माल फुरे ऐश करण बजाए ग़रीबनि में तक़सीम करे उन्हनि जो पेट पालियो। जेकॾहिं कंहिं ग़रीब खे खाराइण, उन जो लुटियल माल उनखे वापसि ॾियारण लाइ कानून मूंखे सज़ा ॾिए थो त आउं ख़ुशी सां इहा सज़ा क़बूल कंदुसि। पर शायदि इहो ग़रीबनि जे दुआनि जो असर हो जंहिं 250 केसनि मां बि मुराद अली मीर जत खे बाइज़त भरी करे छॾियो। तव्हां छा था चाहियो? अॼु असांजे समाज में अहिड़नि धाड़ेलनि जी ज़रूरत आहे या अहिड़नि वॾेरनि सियासतदाननि या हुक्मराननि जी जेके ॾियण बजाए बसि खसण ॼाणनि था? इहे धाड़ेल नाहिनि बल्कि इनकलाबी आहिनि जेकी समाज जे नाइंसाफ़ियुनि सां मुक़ाबिलो करण जी हिमत रखनि था ऐं जॾहिं इंसाफ़ खे पाण खां परे ॾिसनि था त पाण कानून खे ललकारण जी कोशिश कनि था। ऐं अॼु जा धाड़ेल माण्हुनि खे अगवा करे तावान वठनि था। न औरत जो लिहाज़ आहे, न ग़रीबनि सां का हमदर्दी आहे। आउं सम्झां थो त अॼु जंहिं तरीक़े सां ग़रीबनि जा हक़ मारिया वञनि पिया, ना इंसाफ़ियूं कयूं वञनि पियूं, क़ौम जे बचनि खे बुख ते विहारे अमीरनि जी औलाद खे अयाशियूं करायूं वञनि पियूं, अहिड़े समाज में परू चांडियो ऐं मुराद अली मीर जत जहिड़ा किरदार ज़रूरी आहिनि। इन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त सभु हथियार खणी ॿेले में लहो। इन जो मतिलबु हीउ आहे त पंहिंजी धरती, पंहिंजी इज़त ऐं पंहिंजे हक़ ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कयो। विढ़ी वठो या मरी वठो, पर हक़ पंहिंजा खणी वठो। असांजो अहिड़ो रवैयो अहिड़ो तबाह कंदो जो मरण खां पोइ क़ब्रस्तान बि असांखे गद्दार चवंदो। उहा अज़मत, सचाई, बहादुरी, ईमानदारी छो असांजे वजूद मां निकिरी वई आहे? हेमो होशू जा मिसाल ॾियूं था, सूरे बादशाह जा राग ॻायूं था, रूपरो जा दास्तान ॿुधाए सैयद जा नारा हणूं था, पर हक़ीक़त में असां सिर्फ़ ॻायो आहे, निभायो नाहे। असां पंहिंजी तारीख़ सां सचा न आहियूं, इन करे माज़ी जे किरदारनि खां इनकारी आहियूं। मुख़्तलिफ़ नज़रिया खणी सचाई जी दावा करे क़ौम खे तक़सीम करे हक़ जी ॻाल्हि कयूं था। मुंहिंजो मक़सदु कंहिं तंज़ीम या ज़ाती किरदार खे टारगेट करणु नाहे, पर तव्हां ख़ुदि सोचियो, छा असां पंहिंजे वजूद सां वफ़ा कई आहे? कमंद जो ॿिज पोखे सारियुनि जो लाबारो नाहे थींदो। लुणु उहो ई था जेको पोखियूं था। काल जेको कयो अॼु ॾिसूं पिया। अॼु ज़रूरत आहे अहिड़ी सचाई जी जेका ऊंदाही में लाट ॿारे, धरती जो हक़ ॾेई क़ौम सां वफ़ा करे। छो असांजो माज़ी असांजे हाल खां मुख़्तलिफ़ आहे? छो असांजी सोच असांजे किरदार खे वाज़े नथी करे? छो असांजा लहजा क़ौमियत खे ज़ाहिर नथा कनि? छो असां इनफ़रादी जज़्बे ते पंहिंजो वजूद मिटायूं पिया? कुझु हक़ीक़तूं, कुझु सचायूं पंहिंजे दिमाग़ में फिट करे छॾियो, तॾहिं कुझु करण जी सलाहियत पैदा थींदी। ज़रूरी नाहे त जेको असांखे ॿुधायो वियो उहो ई सही हुजे। पंहिंजी सोच मुताबिक़ हालतनि खे परखण जी कोशिश कयो। यादि रखो त जेसिताईं तव्हां सोचे नथा सघो तेसिताईं कुझु करे बि नथा सघो। मूं पंहिंजी ज़िंदगी जे इन मुख़्तसिर सफ़र में इहो महसूसु कयो आहे त असां तब्दीली त चाहियूं था, पर पाण खे तब्दील करणु नथा चाहियूं। बिल्कुलु ईअं ई जीअं असां जन्नत जी ख़्वाहिश त रखूं था, पर मरण जी न। असां वटि हासिलात जो हौसलो त आहे, पर विञाइण जेतिरो जिगर नाहे। इहो ई सबबु आहे त असां बदिलाइण वारी बाग़ हमेशा ॿियनि जे हथनि में ॾेई ख़ुदि आराम सां वेही इंतज़ार कयो आहे। यादि रखो त ज़िंदगी जो उसूल ॿुधाए थो त इंतज़ार खां बहितर कोशिश हूंदी आहे। छो त मंज़िल जे मार्ग ते सिर्फ़ सोचूं कम नाहिनि कंदियूं, उते मज़ा उहो ई माणींदो आहे जेको महिनत खे मान ॾींदो आहे।